मोरो सिंध खां ख़बर शामिल कजे थी। सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संघर्ष शाख़ मोरो पारां सिंधी ॿोलीअ जी तरक़ी वाधारे ऐं सुधारे जे हवाले सां लेक्चर प्रोग्राम सिंधी ॿोली टेक्नोलॉजी ऐं मसनूई ज़हानत जे उनवान हेड प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह प्रो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी कैंपस नौशरो फ़रोज़ महरान क्लब मोरो ऐं लेक्चर ॾिनो। प्रोग्राम जी सदारत वाई जी ख़ूबसूरत शाइर अदीब ऐं उस्ताद माशूक धारेजो कई। मेहमाननि में एम ज़फ़र तगड़, सैयद मंज़ूर अली शाह, मंज़ूर नौजवान निकाद ऐं दानिश्वर ख़ादिम बालादी हुआ। प्रोग्राम की शुरुआत अज़हर अली मक्सी शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे वाई सां कई। स्टेज ते वेठल मेहमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। सिंधी अदबी संघर्ष शाख़ मोरो जे सेक्रेटरी अज़ीज़ सोलंकी मेहमाननि खे आज़ियानो ॾींदे आयल मेहमाननि ख़ासि तौर प्रोफेसर डॉक्टर अज़हर अली शाह ऐं एम ज़फ़र तगड़ जा थोरा मञिया। संघ जे काउंसलर ख़ालिद साहिल कीरियो लेक्चर प्रोग्राम जा तारीफ़ी नुक़्ता ॿुधाईंदे चयो त सिंधी ॿोली क़दीम ऐं शाहूकार रही आहे। हिन वक़्तु इंसानियत जी जदीद इल्म मुताबिक़ हियल ताईं को ख़ातिर ख़्वाह कमु न थी सघियो आहे।